सिंधी संगीत जूं इहे झलकूं आहिनि जेके सोने शाह लतीफ़ जे संगीत खे मूं कोशिशि कई आहे साहित्यकारनि कलाकारनि जे मदद सां वधाइण जी। उन वरसे खे जो वरसो तव्हांखे मिलियो आहे ख़ुशि नसीब वरसो आहे ऐं हींअर यादगिरी आहे उन ख़ुशि नसीब वरसे जे भूमीअ जी सिंध शाह जी सिंध तव्हांजी मुंहिंजी सिंध झूलण जी सिंध कंवर जी सिंध जे मुंहिंजी सिंध जे सिंध सलामत आहे त सिंधियत सलामत आहे। ऐं हिन ते त मां हलाए हिंदुस्तान चाहे हिंदुस्तान खां ॿाहिरि माण्हू खे नचायो झुमायो आहे। इहा आहे दीपक आशा सिंध जो मशहूरु डायरेक्टर सिंधी फिल्म जो डायरेक्टर धर्म कुमार दीपक आशा तंहिंजो लिखियलु जंहिं बि शाइर खे जेके गीत मूं चयो आहे हुन मूंखे उहो लिखी ॾिनो आहे ऐं ओड़े नमूने सां धुन करे ॾिनो आहे जीअं मूं चाहियो त हीअ आहे जे मुंहिंजी सिंध। ओ जी मुंहिंजी सिंध मां त घोरियां पंहिंजी जिंद पंहिंजे अबाणे वतन पंहिंजी जिंद पंहिंजे अबाणे वतन किथे आहे ड्यूटी किथे आहे रोमा विसारा सिंध जा नज़ारा साथ बेल मनोड़े वारा चंड जो रातियूं ऐं बहिराणा लाल जा पंजेड़ा गाईंदड़ संतन जी आहे सिंधड़ी मस्त फकीरन जी आहे सिंधड़ी ओ मस्त फकीरन जी आहे सिंधड़ी शाह सचल सामीअ जो देरो शाल वञा आऊं उते मत घोरिया पंहिंजी जिंद पंहिंजे अबाणे वतन का अबाणे वतन का सिंध जे चमन का मत घोरिया पंहिंजी जिंद पंहिंजे अबाणे वतन का समझे करे तो नादानी जे को सिंध विसारण चाहे
चमनता ये मुझी सिंध मत थोड़ा पंहिंजी जिंद पंहिंजे अबाणे वतन हरिया वांगुर पियो बादाया हो अझा अबाणा शाल वसाया झूलण आशा तोहिया पूरी झुमरियूं पाईंद से उमर ये मुझी सिंध मत पंहिंजी जिंद पंहिंजे अबाणे वतन ये मुझी सिंध मत थोड़ा पंहिंजी जिंद पंहिंजे अबाणे वतन अबाणे वतन सिंध जे चमनता अबाणे वतन सिंध जे चमन अबाणे वतन अबाणे वतन अबाणे वतन सिंध जे चमन